हेॾो मुंहिंजे नक खण जहिड़ो मां न थियो आहियां। उन बाद में मुंहिंजूं पंहिंजूं ज़ाती 2 शादियूं थियल आहिनि। मां इश्क छो कंदुमि साईं, इहा ग़लति ॻाल्हि आहे। मर्द आहे खदड़े जो तव्हां ज़िक्र कयो आहे, इनखे थोरो वाज़े ॿुधायो त इहो वाक़ई चवंदा आहिनि त जेका दिलि में हूंदी आहे त उहा ॻाल्हि ज़बान ते अची वेंदी आहे। दोस्तो आशिक़ मजबूर आहे, भली केॾो बि कंदार हुजे, या चवणी इहा ॻाल्हि त तव्हां ज़रूरु ॿुधी हूंदी, पर हीउ जेको ताज़ो ई मामिलो सोशल मीडिया ते वायरल थियो आहे, जंहिंमें हिकु शख़्स पंहिंजे मुंहं ते कारें मले करे हीउ अफ़सोस हिकिड़ो पंहिंजी तज़लील कई आहे। इन खां बाद में छा मरियलो आहे उहो यकीनन तव्हां ॾिठो हूंदो। सो उहो अधु अॼु असां सां गॾु आहे। हिन वीडियो में पुछंदासीं त इहो मामिलो कीअं थियो आहे, इहो दरपेश इहो एक्सीडेंट कीअं थियो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो नज़ीर हुसैन आहे। नज़ीर हुसैन, ही जेको ताज़ो हिकिड़ो सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियो आहे, जंहिंमें तव्हां कारें मले करे पादर वात में झले करे कयो था, इहो कीअं थियो आहे, मरहलो छा थियो आहे इहो? साईं ॻाल्हि इहा ई आहे, मूंखे दोस्तनि दावत झली हुई, उते मूंखे आइसियूं पीआरियाऊं ऐं भंगुनि में चरियो धातुरो पीआरियाऊं, उन बाद में शराब पीआरियाऊं। मां आउट थी वियो, मूंखे का बि ख़बर न आहे, मूंखे इन मामले जी का बि ख़बर न आहे। पर मां दुश्मनी कई वई आहे, मुंहिंजी पंहिंजी दुश्मनी आहे। शिकारपुर ज़िले में मुंहिंजो भाउ हाणे 2 महीना थिया आहिनि, 3 महीना थिया आहिनि, मुंहिंजो क़तलु थियो आहे। ड्रखण जे थाणे ते मुंहिंजो केस दाख़िल थियो आहे। ॿियो मुंहिंजो भाटियो भाणे जो मोहल आहे, हिकिड़ो धकी आहे। ॿियो असांजो वॾो झेड़ो आहे पाण में, उहो उन्हनि जे मथां किरोड़ इनाम आहिनि, उहे बि मुंहिंजे मथां खिलिया आहिनि। 25-30 मेड़ियूं मुंहिंजे भाउ जे लाइ आयूं आहिनि। मां उन फ़ैसिले लाइ बि इनकार कई वेठो आहियां। मां हिनमहिल जेको इहो कल्ह 12-1 बजे वीडियो इहो यूज़ थियो आहे मीडिया ते, माॾे दोस्तनि काफ़ियुनि फ़ोन कई आहे, पर मां इन परेशानी में मोबाइल बि गुम थी वई आहे। हिनमहिल मां मोबाइल बि वठी आयो आहियां दॿो पे के, मूंखे का बि ख़बर न आहे। मूंखे बि दुश्मन फासाइणु चाहिनि था। ख़ुदा जे वास्ते सिंध IG, DIG बिलाल भुट्टो, आसिफ ज़रदारी, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे मथां इल्ज़ाम इहो लाहियो वञे, सभु इहो कूड़ आहे। अच्छा, ॾिठो वञे त उहा दादू वारनि जे लाइ मशहूरु आहे, अहिड़ी का ॻाल्हि, पर तव्हां शिकारपुर शहर जा आहियो ऐं शिकारपुर जी हिकिड़ी सुठी तारीख़ आहे। अदीब, तव्हांजो भाउ जेको आहे उहो बि सुठो अदीब रहियो, सुठो सिंगर रहियो, सूफ़ी सिंगर रहियो, त छा वाक़ई अहिड़ो शौक़ु शिकार कंदा आहियो जेको तव्हां वीडियो में नज़र अचो था? न साईं, कूड़ आहे सभु, न सभु कूड़ आहे। अॼु तव्हां खदड़े फ़क़ीर जो नालो खयो आहे हुन वीडियो में, खदड़ो फ़क़ीर हुई का औरत हुई? साईं इहा मां आउट हुउमि, जीअं मूंखे उहो पढ़ाइनि पिया मुखालिफ़ दोस्त पढ़ाइनि पिया, तीअं मां कयां पियो, पर इहा सभु ग़लति आहे साईं। जो त इहो किथे वाक़ियो थियो, तव्हां किथे वियो हुन महिल? साईं असां दादू जे शहर में हुआसीं। असांखे दोस्तनि दावत झली, ज़ोया चांडियो ऐं शाहनवाज़ मीरबर। अच्छा, ॿुधे, उन्हनि दावत झली असांखे 2 ॾींहं मूंखे रहायाऊं। 2 ॾींहं ते इहो मां फिराड कयो वियो। मां जेके वॾियूं ख़िदमतां कयूं, आख़िर में मूंसां वॾो फिराड कयूं, नशनि में आउट करे। मां थो ॿुधायां, आइसियूं पीआरे, भंगा पीआरे, शराब पीआरे, मूंखे होश कोन हो। 3-4 ॾींहंनि खां पोइ मूंखे होश आयो, जंहिंमहिल मूंखे इस्पताल मां खजी आयुमि। इस्पताल बि माण्हुनि ॿियनि ओपरनि मूंखे विधो, ख़ानगी इस्पताल मुंहिंजो मां होश आयो त मां कोच में हेॾे चढ़ी लाड़काने हलियो आयुमि। उन बाद में 5-6 ॾींहं ज़ोया चांडे फ़ोन कई मूं ॾे त मुंहिंजी ॻाल्हि मञींदे कन न मञींदे। मां जो कहिड़ी चयूं उहो आम्हूं साम्हूं अचु। मां जवाबु हुनखे कयुमि, जंहिंमें चवणु लॻी त मां तुंहिंजो वीडियो हिकिड़ो ठाहियो आहे, उहो वायरलेस कंदुमि सुभाणे। जी अदा नज़ीर, इहो जेको तव्हां नालो खणो था हिन महिल, ज़ोया चांडियो, ज़ोया मर्द आहे, औरत आहे, खदड़ो आहे, छा आहे? मर्द आहे। अच्छा, मर्द आहे। खदड़े जो तव्हां ज़िक्र कयो आहे, इनखे थोरो वाज़े ॿुधायो त इहो वाक़ई चवंदा आहिनि त जेका दिलि में हूंदी आहे त उहा ॻाल्हि ज़बान ते अची वेंदी आहे। लॻे थो ईअं नशे में बि इंसानु उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको हुनजे ज़हन में दिलि में हूंदो आहे। कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि रही आहे? न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी सुठी हाक आहे, तव्हां हिकिड़ा जवान मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेलनि में आई आहे। सखर सेंटर, हैदराबाद, कराची, लाड़काणो, जेकमबाद, खैरपुर। हाणे मां लाड़काणे मां आज़ादु थी आयो हुउमि। खूननि जा केस आहे मुंहिंजे मथां। मां कमर में शो थियल हुउमि। मूंखे चरी चाणी सां मशहूरु कोठींदा आहिनि। मांसां ज़ुल्म कयो वियो आहे। असांजो छा वञे खदड़नि सां, असांजो छा वञे इश्कनि सां। मूंखे 5 बिरादरी जा केस आहिनि, मूंखे बिरादरी जा झेड़ा आहिनि। हिकु जहिड़ो न आहे, 3-4 धुर सां मुंहिंजो झेड़ो आहे। मुंहिंजा सौट क़तलु थी विया आहिनि, मुंहिंजा भाइर क़तलु थी विया आहिनि, मुंहिंजा भाटिया क़तलु थी विया आहिनि। मां जेल में मुंहिंजो सौट क़तलु थी वियो, मुंहिंजो भाटियो क़तलु थी वियो, हयात वादे। इहो सभु ग़लति आहे। असांजो इश्क सां छा वञे। मूंखे 5 घरारियूं आहिनि, मूंखे औलाद आहे, पोटा आहिनि, पोटियूं आहिनि, सभु ग़लति आहे साईं।
जी हाणे छा था चवणु चाहियो तव्हां त छा थियणु खपे? साईं ॻाल्हि इहा ई आहे त मां सुप्रीम कोर्ट ताईं भॼंदुमि, मां केस दाख़िल कराईंदुमि, हाई कोर्ट ताईं भॼंदुमि, इस्लामाबाद भॼंदुमि, मूंखे बचकी त न कंदोमांनि, छो जो मूंसां वॾो ज़ुल्म थियल आहे। मां जेकी तव्हांजी हक़ वारी कोर्ट आहे, जहिड़ियूं बि कोर्टियूं आहिनि, मां क़ुर खणी मीडिया ताईं भॼंदुमि, कोर्टनि में भॼंदुमि, जीअं मुंहिंजो हेॾो सारो नशा ॼई मूंखे, मां थो ॿुधायां, इहे कारा टिका करिया अथई त मूंखे ॾुख थोरो हूंदो, मूंखे अफ़सोस आहे। मां थो ॿुधायां वधीक मां तोसां नथो ॻाल्हाए सघां, छा ॻाल्हायां मीडिया जे मुंहं ते। उन बाद में मुंहिंजूं पंहिंजूं ज़ाती 2 शादियूं थियल आहिनि, मां इश्क छो कंदुसि साईं, इहा ग़लति ॻाल्हि आहे। मूंखे वॾी घराणी मां 4 पुट आहिनि, 2 न्याणियूं आहिनि, नंढी घराणी मां 2 पुट आहिनि, 1 न्याणी आहे। मां पोटनि जो मालिक आहियां, पोटनि जो मालिक आहियां, ॾोहिटनि जो मालिक आहियां, इहा सभु ग़लति आहे साईं।